बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। ततीअ थदीअ का कान्हई वेल वेहण जी, मतां थियई ऊंधाव त पोइ पेर न लही किरीअ जा। जी नाज़रीन, अवां ॾिसी रहिया आहियो मोजी सिंध न्यूज़ चैनल। हिन वक़्तु आउं मोजी सिंध न्यूज़ जे स्टूडियो में मौजूदु आहियां ऐं अॼु जो जेको असांजो महिमान आहे उहो मोजी सिंध न्यूज़ जो चीफ एडिटर दिलबर शाहिद अबड़ो। अॼु उन सां ॻाल्हि ॿोल कंदासीं करोना जे बाबति, त हीउ जेको लॉकडाउन लॻी रहिया आहिनि करोना जे लाइ, उन ते ॻाल्हि ॿोल कंदासीं त SOPs ते केतिरो अमल थी रहियो आहे ऐं कानून SOPs ते केतिरो अमल कराए रहियो आहे ऐं असांजे लाड़काणे शहर जी आवाम जेकी आहे, जेके दुकानदार आहिनि उहे SOPs ते केतिरो अमल करे रहिया आहिनि। अचो त अव्हांखे ॻाल्हि ॿोल करायूं दिलबर शाहिद जी। दिलबर शाहिद मेहरबानी बागफ़ा। असल मसलो इहो आहे त SOPs ते अमल थींदे नज़र कोन थो अचे मूंखे त, छो जो तव्हां जिते बि वञो, कंहिं बि चौक ते वञो, किथे बि वञो, स्पेस उन ते नज़र कोन थो अचे। सोशल डिस्टेंस जेको थींदो आहे 6 फुट में फासलो, ठीकु आहे, उहो नज़र नथो अचे। मास्क माण्हुनि खे कोन्हनि खे। उन खां पोइ जेकी लाड़कनि जी गवर्नमेंट आहे, लोकल गवर्नमेंट, उनखे अहिड़ा उपाउ न वरिता जी के चौक ते टंकी लॻल हुजे, पाणी जी पई हुजे, साबुण पियो हुजे, त जीअं आम साबुण घणे जो आहे, 50 रुपए जो आहे। जेकॾहिं ॾिसी साहिबु उहो साबुण चौकनि ते रखी छॾे, अवा तव्हां हथ धो, हिक ॿिए सां मिलो, सोशल डिस्टेंस रखो, उहो न आहे। सिर्फ़ु हिननि जो ईअं आहे त 6 खां पोइ भॼ दुकान बंदि कयो, उहो बि बराबरी वारा। हिन वक़्तु जेको असां माहौल ॾिसी रहिया आहियूं त शब जा जॾहिं टाइम थिए थो त जेको कानूनी अमलदार आहिनि उहे त बिल्कुलु हरकत में अची था वञनि ऐं जेतिरी क़दुरु असां ॾिसूं था त भागदौड़ बि थिए थी हिन दौरान। पर जेको हिकिड़ो टाइम रखियो वियो आहे त 2 ॾींहं छुटी कयो, 4 ॾींहं दुकान खोलियो, पर जेके 4 ॾींहं दुकान खुलनि था, कारोबार खुलनि था, त उन दौरान जेतिरी रश थी थिए त मूंखे सम्झ में अचे थो त जेके 2 ॾींहं आहिनि उनजी लिमिट कीअं थी उहा बीहारे सघे। हुकूमत जी पॉलिसी आहे नी हींअर, मूंखे त सम्झ में ईंदो अचे त हू था चवनि त ॼण घटि खां घटि केस थियनि हुजे, पर जेके 6 ॾींहं दुकान खुलियल आहिनि ऐं SOPs ते अमल आहे, इन में त केस वधंदा नी। पर अहिड़ी सिचुएशन घणी नज़र नथी अचे। चांडिका अस्पताल में जेकर 24 बेड आहिनि, उते 24 मरीज़ चवनि था, उन खां पोइ जेको आहे एक्स्ट्रा मरीज़ बि आहिनि, ठीकु आहे। जेकॾहिं एक्स्ट्रा मरीज़ आहिनि त हुकूमत खे SOPs ते वधीक अमल कराइणु घुरिजे, बजाए जो 2 ॾींहं दुकान बंदि आहिनि हफ़्ते में, बाक़ी जेको आहे सुबुह जो 8 खां 6 ते दुकान खुलियल। अच्छा, इन विच में जेको सोशल डिस्टेंस नथो अचे, सफ़ाई नथा कनि माण्हू, मास्क नथा पाइनि, हाणे हिते जो कोरोना वायरस अञा वधी थो सघे त पोइ इन जो ज़िम्मेवार केरु आहे? इन जी ज़िम्मेवारी त गवर्नमेंट आहे नी। या त हिकु महीनो लॉकडाउन कनि, पर जेकॾहिं लॉकडाउन कनि था त ग़रीब अजम जेके वीचारा पंहिंजो रोज़गार कनि था, दुकान खोले, उहे काॾे वञनि? हिन महिल दर्दियुनि जो जेको आहे रोज़गार आहे, अजमनि जो रोज़गार आहे, सैलून वारनि जो, उन खां पोइ जेके देगी पचाईंदा आहिनि उन्हनि जो रोज़गार आहे, मुख़्तलिफ़ माण्हुनि जा रोज़गार, उहे जो रोज़गार उन्हनि जा बंदि थींदा त उहे छा कंदा? ॾिठो वञे त दिलबर शायदि त कानून बि छा करे। हिकु त सभ खां पहिरीं ॻाल्हि इहा आहे त जेकॾहिं करोना वाक़ई आहे बि ऐं आहे बि बीमारी, छो त हिन वक़्तु जेको असां इंडिया में माहौल ॾिसूं था, भारत में या जेके बि असांजा पड़ोसी मुल्क आहिनि, त उते हिकिड़ो कशीदगी वारो माहौल आहे ऐं उते वाक़ई हिकिड़ियूं बीमारियूं जिन में माण्हुनि जी हिकिड़ी डेथ बि थिए थी। पर जेकॾहिं वरी असां हिते पंहिंजो माहौल ॾिसूं त जेकॾहिं कानून हिते हरकत में अचे थो त उन शर्त सां त असां वटि जेकी गुरबत रेशो आहे उहो हिकिड़ो तमामु घणो आहे। जेकॾहिं कानून कारोबार बंदि थो कराए त उन में बि आवाम राज़ी न आहे। जेकॾहिं वरी असां SOPs जी ॻाल्हि था कयूं त उन ते हिकिड़ो कानून का अमल जेकॾहिं कराए त हिकिड़ी सुठी ॻाल्हि आहे, पर असांखे उन ते पाण खे बि त करिणो आहे न। सिर्फ़ु असां हिकिड़ो कानून जे नाले चऊं त इहो बि हिकिड़ो ग़लति आहे। हिकिड़ो ख़्यालु असांखे पंहिंजी सिहत जो पाण खे बि करिणो आहे, बजाए हिनजे जो असां कंहिं ॿिए खे कसूरवार करार ॾियूं। असांजूं पंहिंजूं बि ग़लतियूं कोताहियूं आहिनि। जेकॾहिं बीमारी आहे त असांखे पाण खे बि ख़्यालु रखणु घुरिजे। इन लाइ तव्हां छा चवंदो? बिल्कुलु, असांखे मां त वरी उहा ई ॻाल्हि कंदुसि, साॻी जी ॻाल्हि तव्हांजो सुवालु आहे त सोशल डिस्टेंस, मास्क, उन खां पोइ सैनिटाइज़र हुजे, उन खां पोइ या साबुण हुजे, असां वठूं, ठीकु आहे। इहे शयूं त असां खां थियनि कोन थियूं ऐं इन ते अमल करणु ॾिसो न, हैंड्स वग़ैरह वग़ैरह, PPH आहे, उन खां पोइ अहिड़ा इदारा आहिनि जेके कोरोना वायरस जेको आहे कमु था कनि, ठीकु आहे। उन्हनि जे अस्पतालूं उन्हनि उहे जो कमु था कनि त उन्हनि जो कहिड़ो रोल आहे? उन्हनि जो रोल सिर्फ़ु पंहिंजे हॉस्पिटल ताईं आहे। उहे सोशल जेके डिस्टेंस रखणु चाहिनि था, मास्क ॾियणु था चाहिनि, उन्हनि खे उन्हनि जो कमु आहे त सिटी में निकिरी अचनि, माण्हुनि खे सम्झाइनि
माण्हुनि खे अवेयरनेस ॾियनि ऐं असांखे एहतियात बि करणु घुरिजे छो हीअ जेकी लहर ॾाढी ॾुखी आहे अॻे बुखार थींदो ज़ुकाम थींदो उन खां पोइ कोरोना वायरस ज़ाहिर थींदी पर हे मुख़्तलिफ़ 3 ॾींहंनि जे अंदरि ख़बर नथी पए माण्हू किरी थो पए उन खां पोइ गैस ते थो हले वञे गैस ते वञण खां पोइ उहो जेको आहे एक्सपायर थो थी वञे सो मां इहो ई चवंदुसि त दोस्तनि खे ख़ासि करे लड़कनि खे खे त महिरबानी करे तव्हां सोशल डिस्टेंस त रखो वरी घणा अञा ताईं मज़ाक था सम्झनि मज़ाक जेके सम्झनि था त उन्हनि खे ॾेखारे वञे त भई कोरोना वायरस अहिड़े पोज़ीशन में आहे मीडिया जो रोल आहे त वञी उते ॾेखारियो असां ॾिसूं था पिया छो त असां पाण हिकिड़ो सोशल मीडिया जे चैनल सां वाबस्तगी आहे ऐं असांजी पंहिंजी सोशल मीडिया सां सुञाणे त सोशल मीडिया त घणो कुझु ॾेखारे थी त बाबा हे बीमारी आहे वायरस आहे या हे कुझु आहे पर जेको असां ॾिसूं था घणी क़दुरु जेको आहे न त असां पाण हिकिड़ो रोज़मर्रा हिकिड़ी आमदनी कयूं था पंहिंजो कमाए करे पंहिंजो हिकिड़ो घर घाट हलायूं था जेकॾहिं असां आवाम सां मिलूं था माण्हुनि सां मिलूं था त उन्हनि जो चवण इहो आहे त बाबा असांखे करोना जेकॾहिं मारींदी फ़र्ज़ु कयो त उहा हिकिड़ी असां सम्झंदासीं त ख़ुदा जे तरफ़ खां हिकिड़ी बीमारी आहे अल्लाह माफ़ करे मुस्लमान ते त अज़ाब नथा चई सघूं उनखे बीमारी चई सघूं था पर ॾिठो वञे त जेकॾहिं मिसाल हिकिड़ो हाणे कारोबार बंदि था थियनि ऐं हिकिड़ो लॉकडाउन थो लॻे हिकिड़ो कर्फ्यू जो माहौल थो थी वञे त असां वटि अॻु में ई महांगाई आहे अॻु में ई असां वटि हिकिड़ी महांगाई जा अहिड़ा पहाड़ आहिनि जो जेकॾहिं 60, 70, 80 रुपए हिकिड़ो अटो जेको आहे किलो आहे ऐं 10 हिकिड़ा 12 भाती आहिनि ऐं कमाइण वारो हिकिड़ो आहे त उहे इन माहौल खे कीअं फेस कनि हाणे अवाम खां पुछ त अवाम चए थी त जेकॾहिं असांखे बंदि कयो थो वञे त असांखे बुख न मारे वञे असांखे बराए महिरबानी करे पंहिंजा धंधा कारोबार खोले ॾिना वञनि त जीअं असां पंहिंजे बचनि जो पेट गुज़र कयूं असांखे करोना न मारींदी असांखे बुख ऐं बदहाली मारींदी त हाणे अहिड़ी अवाम खे या कीअं सम्झाइजे या पाण खे कीअं सम्झाइजे छो त असां बि हिकिड़ो रोज़मर्रा कमाइण वारा माण्हू आहियूं त असां पंहिंजे बचनि जी बुख बदहाली कीअं ॾिसूं असां SOPs ते अमल था कयूं जेकॾहिं कारोबार बंदि था कयूं त असांजा बचा बुख था मरनि इन ते छा कयूं नथो चवां मां अवल बि कर चुको आहे त सिंध गवर्नमेंट जेको पॉलिसियूं मुख़्तलिफ़ NGOs खे उन्हनि जो प्रोजेक्ट ॾिना त बाबा तव्हां जेको सोशल डिस्टेंस ऐं मास्क वग़ैरह ते अमल करायो त उहा त शइ नज़र कोन थी अचे सिटी में किथे नज़र आई आहे तव्हांखे त बाक़ी किथे साबुण लॻो पियो हुजे हुन खां टांगी लॻल हुजे पाणी जी को सम्झाए त भई इहे त धोइणा तव्हां ऐं पाण खां मुफ़ासिलो रखणो किथे बि तव्हांखे नज़र न ईंदी न ई हिननि खे अहिड़ा पंपलेट विराया आहिनि त बाबा ईअं ॿी ॻाल्हि त दुकान जे लॉकडाउन में त असां आहियूं ई कोन बि असां हुननि जे फेवर में त आहियूं ई कोन छो जो असां एक्चुअली सोशल वर्कर बि आहियूं मीडिया जा साथी बि आहियूं ऐं हिकिड़े चैनल जा ख़ुदि मुख़्तियार आहियूं ऐं पंहिंजे मरीज़ ख़बर हलाईंदा आहियूं असांखे मां SSP साहिबु लाॾकाणे हीअ चवंदुसि त बाबा ॾिसो नी बराबरी वारो चकर बासर माण्हुनि जा दुकान खुलियल हुजनि 10 यारहें ताईं ऐं जेकॾहिं को ग़रीब हुजे मिस्किन हुजे हुनजे शइ जे हुनखे दुकान बंदि कराइनि हुनजी रेड़ी बंदि कराइनि हुनखे धक हणनि त इहो अमल कनि था तव्हां बजाए दुकान बंदि कराइण जे जेकॾहिं तव्हां बासर खे छॾियो था त ग़रीबनि खे विरोधी करणु छॾियो नी तव्हां सोशल डिस्टेंस ते जेको आहे ज़ोर ॾियो तव्हां मास्क ते ज़ोर ॾियो तव्हां उन खां पोइ माण्हुनि खे अवेयरनेस पैदा कयो भई कोरोना वायरस जी बीमारी आहे ऐं मीडिया खे आज़ादु छॾियो त हू वञी उन्हनि वार्डनि में वञे जिते कोरोना वायरस जा मरीज़ पिया आहिनि उन्हनि जा इंटरव्यू करे उन्हनि खे किट्स ॾियो मीडिया वारनि खे त फुल पाए उन्हनि जा इंटरव्यू था कनि नी त माण्हुनि जे साम्हूं हक़ीक़त अचे नी हाणे माण्हू डाउट में त कोरोना वायरस आहे ई कोन हे कूड़ थी ॻाल्हाए गवर्नमेंट फंडिंग वठण लाइ सो मां इहा ई गुज़ारिश कंदुसि आख़िरी गुज़ारिश इहा ई हूंदी बाक़ी घणो टाइम थी वियो आहे मां तव्हांजो घणो टाइम वरितो आख़िरी गुज़ारिश इहा ई आहे त हुकूमत खे अवेयरनेस ॾियणु घुरिजे डिस्ट्रिक्ट गवर्नमेंट जेकी लाड़काणे जी आहे DC साहब आहे AC साहब आहे उन खां पोइ म्यूनिसिपालिटी आहे जेकी बि आहे गंदगी सां पूरो लाड़काणो भरियो पियो आहे छा भला इहो बीमारी न आहे छा हिन मां कोरोना वायरस नथी थी सघे त सो आउं इहो ई चवंदुसि इन्हनि खे अमल कराइणु घुरिजे वञी दर वञी घर वञी उन्हनि खे जेको आहे मास्क ॾियणु घुरिजे सोशल डिस्टेंस जे बारे में ॿुधाइणु घुरिजे सभिनी खे ख़बर त न आहे त कोरोना वायरस जे करे सोशल डिस्टेंस एतिरो रखिणो आहे मास्क पाइणो आहे इहे शयूं माण्हुनि खे उन्हनि खे ॿुधाइणी पवंदियूं उन खां पोइ ई हिन कोरोना ते क़ाबू करे सघिजे थो ऐं असांखे हक़ीक़त उन्हनि खे ॾेखारणी पवंदी बाबा ॾिसो हीअ मुल्क ख़राबु आहे जो माण्हू पिया वीचारा उन्हनि खे गैस कोन्हे का इंडिया जो तव्हांखे साम्हूं आहे सो आउं इहो ई चवंदुसि वरी त सोशल डिस्टेंस ऐं कोरोना वायरस जी अवेयरनेस त ॾियो नी अस्पताल में हेॾा पंपलेट वग़ैरह पिया आहिनि न उहो लॻाइनि था न उहो माण्हुनि खे ॾियनि था न त पर महिरबानी उन्हनि खे तंज़ीमुनि खे उन्हनि जेके सोशल तंज़ीमुनि खे एक्टिव करे उन्हनि खे आणनि त जीअं सोशल डिस्टेंस ऐं कोरोना वायरस जे बारे में ॼाणनि महिरबानी तव्हांजा लख पर शायद अबड़ो साहब जिन पाने ख्यालन जा इज़हार किया
ऐं आउं इहो ॿुधाईंदो आहियां त कुझु ॾींहं पहिरियां SSP साहिबु हिकिड़ो सुठो अमल कयो। हिकिड़ा लाड़काने जे शहरनि में पंहिंजा हिकिड़ो मार्क्स विराए करे आवाम खे हिकिड़ो पंहिंजे तरफ़ां राय बि ॾिनी त बाबा मार्क्स पायो ऐं हिकिड़ो सुठो अमल आहे ऐं असां हिनखे एप्रिशिएट था कयूं। ऐं उनजी रश आहे, उते जेको रेशो आहे आवाम जो त हिकिड़ो तमामु घणो आहे। असां हिकिड़ो अर्ज़ु था कयूं बराए महिरबानी करे जेकॾहिं वाक़ई हिकिड़ी करोना वबा बीमारी आहे त इहे जेके पैसनि जो जेको मरहलो हले थो उते हिकिड़ी तमामु घणी रश थी थिए त उन्हनि माण्हुनि खे बि हिकिड़ो लाइन पाए बीहारियो वञे, उन्हनि में हिकिड़ो 6 फुट जेको फ़ासिलो ॾसियो थो वञे SOPs तौर ते उन्हनि खे बि हिकिड़ो अमल करायो वञे। उते जॾहिं असां पहुचूं था त हिकिड़ो तमामु घणी रश आहे ऐं हिकिड़ो ओभर आहे, गर्मी आहे, माण्हू में मिलिया पिया आहिनि। सो असां हिकिड़ो लाड़काणे गवर्नमेंट खे ऐं वज़ीर आला सिंध खे ऐं जेके बि आला सतह ते आहिनि सभिनी खे हिकिड़ी गुज़ारिश था कयूं मोदी सिंध न्यूज़ जे प्लेटफॉर्म तां त बराए महिरबानी करे इहो जेको एहसास प्रोग्राम हले थो पियो त इन्हनि माण्हुनि में बि हिकिड़ो SOPs तौर ते इन्हनि खे अमल करायो त जीअं अल्लाह ख़ैर करे इहा बीमारी जनम न वठे। अल्लाह ख़ैर कंदो, तव्हां सभु ख़ुशि हूंदव, सलामत हूंदव। अवां ॾिसी रहिया आहियो मोदी सिंध न्यूज़ चैनल। आउं आहियां लाड़काना रिपोर्टर M गफ़ार मीरानी।